इम्तियाज़ साहब, मां अवां जी तरफ़ अचां। हिकिड़े पासे केपी जो सूबो आहे, सूबाई सरकार आहे, ऐं ॿिए पासे वफ़ाक़ी सरकार आहे। लॻे ईअं पियो ॼण का जंग पई हले। आख़िर जेकॾहिं सूबो ऐं वफ़ाक़ पाण में मसला अफ़ाम तफ़हीम सां हल न कंदा त सियासी इस्तेहकाम कीअं ईंदो? ॻाल्हि ईअं ई हलंदी आहे। पाकिस्तान में घणो कर पॉलिटिक्स ईअं ई थींदी आहे। पर जीअं ज़ाहिर आहे जमाल असांजो नंढो भाउ आहे, हू पंहिंजी पार्टीअ जो मौक़िफ़ पेश कयो। काफ़ी सारी ॻाल्हियूं इनखे ख़बर बि न हूंदी जेकॾहिं मथे का पॉलिसी ठहियलु हुजे। मां सम्झां थो त अली अमीन गंडापुर जेको ख़ैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर आहे, हुन जी पॉलिसी आहे ऐं तय थियल पॉलिसी आहे, स्ट्रेटजी बि हुन जी आहे ते हू डिलीवर न कंदा, न करे सघंदा। अॻे बि हुननि ते ईअं लॻे त ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम खे ॿुधाइण त बाबा वफ़ाक़ असां सां वेठ थी करे, हिन करे अवां जा मसइला असां हल कीअं कयूं, छा कयूं। त हिन में वफ़ाक़ी गवर्नमेंट जेका आहे न, हुनखे स्ट्रेटजी तौरु तमामु मफ़ाहमो तफ़हीम सां हलणु घुरिजे। जीअं हिननि जी जेका आहे स्ट्रेटजी हू कामयाबु न थिए। छो जो जीअं अॼु इहे बिल्कुलु ठीकु थो चवे जमाल त हीअ कानून में या कॉन्स्टिट्यूशन में अहिड़ी का रिंडिक न आहे या का टोक न आहे, पर रिवायत आहे। रिवायत जेका आहे न उहा लॉ सां बि वधीक हूंदी आहे। छो जो असां वटि हर पासे जेका झड़गा थींदा आहिनि, पंचायतूं थींदियूं आहिनि, हू रिवायत आहे। पर हुन जा फ़ैसिला बि मञिया वेंदा आहिनि हर जाते। त रिवायत खे तोड़णु न घुरिजे आहे। जेकॾहिं का ॻाल्हि आहे त हिन जो रीज़न घटि में घटि ॿुधाइणु घुरिजे आहे त बाबा असां हिन करे पेश कयूं पिया। जीअं जमाल चयो त बाबा पेश करे सघे थो त असां हीअ ॿुधाइणु था चाहियूं, माना ख़ैबर पख्तूनख्वा जी गवर्नमेंट हीअ ॿुधाइणु थी चाहे त हू मसइला हल करण जी हैलियत रखे थी। त जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त ठीकु आहे, पर हिन हिकु रीज़न ॿुधाइणु घुरिजे। त असां हिन रीज़न जे करे पहिरीं अॻुवाट में बजट जेका आहे उहो असैम्बली पेश कयूं। जेकॾहिं न पेश कनि हा त ज़बरदस्तु हुजे हा, सुठी ॻाल्हि हुजे हा, जमहूरी रिवायतनि जी पासदारी हुजे हा। पर हिन सां गॾोगॾु गुज़िरियल ॾींहुं 2 ॾींहं अॻु जेका ॻाल्हि थी, हीअ चइनी सूबनि जी जेका गॾिजाणी हुई, हुन में ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर खे इनवाइट न करणु, मां सम्झां थो त फेडरल गवर्नमेंट जेका आहे हुन जी ज़्यादती आहे। भले उहो अचे हा न अचे हा, कुझु बि हुजे हा, पर फेडरल गवर्नमेंट जेका आहे हुनखे इनवाइट करणु घुरिजे हा ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर खे। जेकॾहिं हुनजो मौक़िफ़ बि अचे हा ऐं चई सूबा गॾु हुजनि हा त हिक ॿिए जा जेके कंहिं सां को बि इख़्तिलाफ़ आहिनि या का ॻाल्हि हुजे, हू कम अज़ कम ॿुधाइण जो मौक़ो उनखे अली अमीन गंडापुर खे मिले हा। त ॿिए पासे ई आहे त फेडरल गवर्नमेंट बि, पर फेडरल गवर्नमेंट जेका आहे हुनजी वधीक ज़िम्मेवारी आहे। माना सवलाई सां कमु करणु, अहिड़े नमूने सां कमु करणु त को छिकताण पाण में न हुजे। अॻे बि काफ़ी छिकताण रही आहे, हाणे बि रहंदी, पर पॉलिटिक्स ईअं ईंदी आहे। सॼी दुनिया में ईअं ई थींदी आहे पॉलिटिक्स। पर हेठि मथे पाकिस्तान में जेको टेम्परेचर आहे, जीअं अॼुकल्ह मौसम आहे, मौसम वारी सूरत हाल आहे, हीअ काफ़ी अरसे खां वठी अटकल 3 साल खां या 4 साल खां ख़ासि तरह सां इहा आहे बिल्कुलु त गर्मी आहे, पॉलिटिकल गर्मी। बाक़ी जमाल भाउ जीअं ॻाल्हि चई त कॾहिं कंहिं पॉलिटिशियन सां ईअं न थियो आहे। बेगम नुसरत भुट्टो खां वधीक को सीनियर पॉलिटिशियन न हुई। हुनजे मथे में लठ हणी माना सर हुनजो उहो थियो। ऐं इस्लामाबाद में असां हुयासीं जॾहिं शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी एहतिजाज हुई, चौपासे पुलिस घेरो कयो ऐं घेरो बि कांटेदार तारनि सां कयो ऐं लठबाज़ी बि कई, शेलिंग बि थी। असां भॼण उते माना भॼण जो रस्तो बि न हुयो। बाक़ी फरियाल तालपुर खे राति गिरफ़्तार करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? मरियम नवाज़ जे दर ते कराचीअ में दर तोड़ण जी कहिड़ी ज़रूरत हुई? भले सफ़दर अंदरि हुजे हा, न हुजे हा। बाक़ी हुन में नवाज़ शरीफ़ जेको हुयो, हुनजी ज़ाल हुई मरण जोगी हुई, बल्कि मरी वई हुई। तॾहिं छा हुई? इहा ॻाल्हि हूंदी आहे। माण्हू हुन महिल बि चवंदा हुया, असां सभु चवंदा हुया PTI वारनि खे बि, त बाबा ईअं न कयो, ईअं न हूंदो आहे पॉलिटिक्स में। हू त गिरफ़्तारियूं थींदियूं आहिनि, पर ॻाल्हि ईअं न थींदी आहे। हाणे इहा आहे अब विक्टमाइज़ हुकूमत फेडरल गवर्नमेंट जेका आहे करे पई, न करे पई, पर पाण PTI वारा जेको चवंदा आहिनि त हुकूमत मुस्लिम लीग नून जी ज़रूरु आहे, पर ही पपिट आहिनि, हिननि जे पोयां ॿिया टिया मौजूदु आहिनि। त हिन जो मतिलबु आहे त हिन सॼी सूरत हाल जे पोयां वफ़ाक़ी फेडरल गवर्नमेंट जो हथ ई न आहे। जेका कुवत आहे, जंहिंजे लाइ तयारु आहिनि PTI वारा, त असां ॻाल्हि जेकॾहिं कंदासीं त रुगो इस्टेब्लिशमेंट सां कंदासीं, जेका उहो बि ग़ैर जमहूरी तरीक़ो आहे, बिल्कुलु ग़ैर जमहूरी आहे। हुनजी सपोर्ट केर बि न कंदो, को बि न कंदो, केर बि न कंदो। त हिन जो मतिलबु आहे त हाणे जेका PTI सां थिए पियो, हुन में
को पॉलिटिकल गवर्नमेंट जो हथ ना आहे, चाहे हुन में फेडरल गवर्नमेंट हुजे या कहिड़े बि सूबे जी हुकूमत हुजे, हुनजो हथ न आहे। पोयां ज़ाहिर ताक़तवर हल्का आहिनि, पाण में विढ़ियल आहिनि, ऐं हिननि जो हुननि मथां इल्ज़ाम आहे। हू चवंदा आहिनि त बाबा हीअं कयो हीअं कयो, ऐं जीअं सूरत चयो त सूरत थिबो साहिबु आहे ते 9 मई वारा हीअ आहे त ज़ाहिर आहे की 9 मई सां हिननि जो नून जो को बि वास्तो न आहे। नून जो भले PDM जी जॾहिं गवर्नमेंट हुई, PDM हुन महिल छो माना हिन ते कार्रवाई न कई? हाणे छो चवनि था ते 9 मई 9 मई 9 मई 9 मई जो आहे त अॻिते वधणु घुरिजे मुस्लिम लीग नून खे, वञे सुप्रीम कोर्ट, चवे त बाबा हीअ जेका फ़ौजी अदालतुनि जे विच में स्टे कयो आहे, छो कयो आहे? हाणे मुंहिंजी सम्झ में जजनि जी बि नथी अचे, अदालतुनि जी बि नथी अचे। हीअ जेको APS वारो आर्मी पब्लिक स्कूल वारो जॾहिं वाक़ियो थियो त नेक्टा जा लॉ ठहिया, नेक्टा जो जेको लॉ ठहियो हो हुन में 21 पॉइंट जेका आहिनि हुन में सभु ॻाल्हियूं आहिनि त बाबा दहशतगर्दी जी कंहिं ते कलम लॻंदो, छा हूंदो, कीअं हूंदो, ऐं बाक़ी जेका आहिनि हू हीअ फ़ौजी अदालतुनि जो मामिलो। ख़ुदि PTI जे दौर में, PTI जे दौर में 18 ॼणनि खे फ़ौजी अदालतुनि तरफ़ां सज़ा हुई। हिकिड़ो टू यंग ब्रिगेडियर, रिटायर्ड ब्रिगेडियर जो छोकिरो हुयो, हू रुगो ख़त लिखियो कोर कमांडर्स खे ऐं बाजवा साहब खे त बाबा ही जेको कयो पिया, माना ही PTI गवर्नमेंट जे हवाले सां हुन ख़त लिखियो, अस्करी अलाए छा नालो हुयो हुनजो, त ख़त लिखियो त बाबा ही ग़लति प्रोजेक्ट ठाहियो आहे, हिन सां प्रॉब्लम पैदा थींदियूं। वरी साबित थियो न, पर छा थियो? फ़ौजी अदालत तरफ़ां हुनखे सज़ा ॾिनी वई 20 सालनि जी, मुंहिंजे यादि थो अचे 20 सालनि जी सज़ा हुई। 18 ॼणनि खे फ़ौजी अदालतुनि मां सज़ा मिली PTI जे दौर में। पोइ जॾहिं इहा रिजिम आई, इहे पंहिंजो जनरल आसिम साहब आयो, तॾहिं हुनखे माफ़ी मिली, उहो हुन समेत बाक़ी ॿियनि टियनि खे बि मिली। त हिन करे पॉलिटिकल पार्टी हिन महिल जेका मुस्लिम लीग नून आहे हुनखे बि सोचणु घुरिजे त जेकॾहिं हू को एक्सिस कंदी वरी हुनखे बि भोगणो पवंदो। इहा ई सूरत हाल PTI सां आहे। जेकॾहिं PTI पॉलिटिकली हले आहे, डेमोक्रेसी जे हवाले सां हले आहे, त कुझु बि न। असांजे साफ़ियुनि मथां हमला न थिया, सभु मथां हमला थिया, मुंहिंजे मथां 2-3 भेरा इहे थिया, सभु इहे हूंदा आहिनि। पर सभिनी पॉलिटिकल जेका पार्टियूं आहिनि हुननि खे सोचणु घुरिजे, हुननि खे रुगो हीअ करणु घुरिजे त बाबा अंडर द कॉन्स्टिट्यूशन, विद इन द कॉन्स्टिट्यूशन मामलनि खे हलाइणु घुरिजे, त पोइ अहिड़ी ॻाल्हि न थींदी। ठीकु आहे।